बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पंजूं पढ़ंदासीं दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे ईमान, इतिहाद ऐं तंज़ीम। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ के पढ़ण जे तरफ़। सबक़ पंजूं ईमान, इतिहाद ऐं तंज़ीम। बादल अख़बारनि में रोज़ानू कंहिं न कंहिं मुल्क में दंगे फ़साद जूं ख़बरूं पयूं अचनि। उन जो बि को कारण हूंदो। गुलाब अदा केतिराई कारण आहिनि, पर मुखिया उहो त उते जे माण्हुनि में इतफ़ाक़ बदिरां नफ़ाक़ आहे। माण्हुनि में एको ऐं इतिहाद हूंदो त उहे पंहिंजे मुल्क जी तरक़ीअ लाइ पाण गॾिजी कोशिश कंदा त उहो मुल्क ठही वेंदो। पर जेकॾहिं मंझंदि फेटाड़ो ऐं नफ़ाक़ हूंदो त मुल्क में रुगो झेड़ो ऐं फ़साद पिया कंदा, हिकिड़ा ठाहिण ते ऐं ॿिया फिटाइण ते। ईअं उहो मुल्क तबाह थी वेंदो। बादल अदा उन जी माना त जिते इतिहाद हूंदो उते अमन हूंदो। अमन वारे माहौल में माण्हू पंहिंजे मुल्क लाइ नयूं नयूं ईजादूं करे सघंदा आहिनि। समुंड ऐं हवा ते हुक्मरानी, सिज जी तवानाईअ ते ज़ाब्तो, ज़मीन ऐं जबलनि मां मैदनियात हासिल करणु ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया वॾा कम तॾहिं पिया थियनि जॾहिं माण्हुनि में एको आहे। पर बुनियादी शर्त वरी ईमान जो आहे। गुलाब चइबो त क़ौमनि जी तरक़ीअ जो दारो मदार ईमान ऐं इतिहाद ते आहे। दुनिया में उहे क़ौमूं ज़िंदा रही सघियूं आहिनि जिन में ईमान ऐं ॿधी हुई, पर जंहिं क़ौम में नफ़ाक़ आयो सा या त धारिन जी ग़ुलाम थी वई या दुनिया मां उन जो नालो ई गुम थी मिटिजी वियो। बादल अदा मुल्क जी तरक़ीअ लाइ ईमान ऐं इतिहाद खां सवाइ ॿिया कहिड़ा उसूल आहिनि। गुलाब मुल्क जी तरक़ीअ लाइ ईमान ऐं इतिहाद यानी ॿधी बराबरि बुनियादी ॾाका आहिनि, पर उन्हनि सां गॾु रिथाबंदी, लॻातार महिनत ऐं इरादे जी मज़बूती बि ज़रूरी आहे। बादल अदा महिरबानी करे उन बाबति कुझु सम्झायो। गुलाब हर कम लाइ रिथाबंदी ज़रूरी आहे। उहा हीअ त कम जी शुरूआति कीअं कजे, उन लाइ केतिरा माण्हू खपनि, उहो कमु केतिरे अरसे में पूरो करिणो आहे ऐं उन अरसे में कम जी विर्छ कीअं कजे ऐं उन ते ख़र्च केतिरो थींदो वग़ैरह। उहा थी रिथाबंदी। बिना कंहिं अॻुवाट रिथा जी कम में हथु विझिबो त उहो नकी पाइदार थींदो ऐं नकी काराइतो। बादल ईअं खणी चइजे त कंहिं फ़ौज में इतिहाद आहे ऐं ताक़त बि वटसि, जंगी सामान बि घणो आहे, पर जेकॾहिं उन में तंज़ीम न आहे त उहा जंग जी मैदान में खटण बदिरां हाराए वेंदी। गुलाब अदा इरादे जी मज़बूतीअ बाबति बि ॿुधायो। बादल जेसिताईं कंहिं क़ौम खे पंहिंजे अमल जी सदाक़त ते पूरो यकीन न हूंदो तेसिताईं उहा क़ौम
इतिहाद ऐं तंज़ीम जी गुणनि हूंदे बि दुनिया में को कारनामो ॾेखारे न सघंदी आहे। वॾियूं आलीशान इमारतूं, बाग़ बाग़ीचा सभु मुस्तक़िल इरादे ऐं मुहकम यक़ीन सां ई वजूद में आयूं आहिनि। गुलाब अदा तव्हीं बिल्कुलु सच था चओ। जेकॾहिं इरादो पको ऐं नियत में सचाई न हूंदी त को बि कमु पूरो न थी सघंदो। बादल बराबरि ईअं कमु कंदड़ जल्दी थकिजी कक थी कम खे अध में ई छॾे ॾींदा। उन रीति पैसे ऐं वक़्त जो ज़ियान थींदो। वॾनि कमनि में त वरी तजर्बे ऐं घणे वक़्त जी ज़रूरत हूंदी आहे। को बि कमु तकड़ में जटादार साबित न थींदो आहे। गुलाब अदा हाणे मूं सम्झियो त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह पाकिस्तान जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते क़ौम खे पैग़ाम ॾींदे उहा हिदायत छो कई त हिन वक़्तु क़ौम खे ईमान, इतिहाद ऐं तंज़ीम जी ज़रूरत आहे। बादल छाकाणि त पाकिस्तान खे वजूद में आए अञा हिकु साल मस गुज़रियो हो। क़ाइदे आज़म रहमतुल्लाह अलैह खे क़ौमनि जी उरूज ऐं ज़वाल जी भलीअ भत ॼाण हुई। उन करे हिन पाकिस्तानी क़ौम खे ज़िंदा रहण ऐं तरक़ी करण लाइ टिनि मुख्य उसूलनि ते अमल करण जी हिदायत कई हुई। उहे टे मुख्य उसूल ही आहिनि: ईमान, इतिहाद ऐं तंज़ीम। क़ाइदे आज़म रहमतुल्लाह अलैह उहो ई थिए चाहियो त असीं निफ़ाक़ ऐं फेटाड़े बदिरां पाण में एको ऐं इतिहाद करे हिकु क़ौम थी रहूं। ॿियो त क़ौमी अमल में तंज़ीम खे क़ाइमु रखूं। टियों त पंहिंजे अमल खे यक़ीन मुहकम सां सरअंजाम ॾियूं। गुलाब अदा असांखे उस्ताद दुनिया जी नामयारनि अॻुवाणनि बाबति ॿुधाईंदा आहिनि त उहे सभई पको इरादो ऐं यक़ीन मुहकम रखंदड़ हुआ, तॾहिं पंहिंजी क़ौम खे इज़त वारो बणाए सघिया। उन्हनि पंहिंजी अणथक कोशिशुनि सां क़ौम में इतिहाद आणे उन खे तंज़ीम सां सघारो करे दुनिया में सोभारो कयो। बादल असांजो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह बि बेशक दुनिया जे उन्हनि नामयारनि अॻुवाणनि मां आहे जिन ईमान, इतिहाद ऐं तंज़ीम जहिड़े सुठे अमल सां पंहिंजी क़ौम खे आज़ादीअ जी नेमत सां नवाज़ियो ऐं उन खे मथाहें मक़ाम ते पहुचाइण लाइ ॾाहप जो ॾसु ॾिनो।